ही शाही मस्जिद आहे ठटे वारी शाहजहाँ मस्जिद आहे। हिन जी पोज़ीशन जेका आहे उहा इंतिहाई ख़तरनाक आहे। किरोड़ा रुपयनि जा फंड बजटूं अचनि थियूं पर हिन मस्जिद जी का बि मेंटेनेंस कान्हे का। ऐं हिन मस्जिद जी तव्हां इहा हालत पोज़ीशन ॾिसी रहिया आहियो ऐं शदीद किचिरो गंद सां भरियल मस्जिद आहे। ऐं हिन मस्जिद जे अंदरि हिन जा हज़ारा किरोड़ा लखा रुपयनि जा जेके फंड अचनि था उहे बर्बाद थी वञनि था। तव्हां हिनखे ॾिसी रहिया आहियो, हिन जूं जालियूं जेके आहिनि उहे मुकमल तौर ते उखड़ी वियूं आहिनि। तव्हां हे ॾिसो, हीअ अहम जॻह आहे, उन जे बावजूद बि हिन जी पोज़ीशन ॾाढी ख़राबु आहे। हीअ मीनार आहिनि, हिन जा हीअ हालत आहे। हीअ शाही मस्जिद आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो। हीअ पोज़ीशन आहे मस्जिद जी। जेकॾहिं हीअ मस्जिद कंहिं ॿिए मुल्क में हुजे हा त यकीनन हिन जी हालत बहितर हुजे हा। ही शाहजहाँ मस्जिद जी पोज़ीशन आहे। ॾिसो, जॾहिं मूं ॾिठी त मूंखे तइजुब थियो, मूंखे हैरानगी थी। ऐं ॿियो इहो त हिन मस्जिद में एॾो त गंद ऐं किचिरो आहे जंहिंजी का इंतिहा न आहे। हिन में टोटल 25 खां 30 माण्हू हिते नौकिरी कनि था। को कारी साहब आहे जंहिंजे अंडर में हीअ मस्जिद आहे। हीअ पोज़ीशन आहे मस्जिद जी। तव्हां ॾिसो हिन मस्जिद जी हालत छा थी वई आहे। कोई पुछा करे हिननि खां त इहे फंड सभु काॾे वञनि था ऐं मस्जिद जा जेकी ॿी आमदनी आहे मस्जिद जी उहा किथे आहे। उन हवाले सां तव्हां हिन मस्जिद जी समूरी पोज़ीशन खां वाज़े थी विया हूंदव। समूरी उखड़ियल मस्जिद आहे। ऐं हिन शाही मस्जिद जी किरोड़े रुपयनि जी बजट आहे ऐं हिन मस्जिद जो हशर केॾो बुरो कयो वियो आहे। हीअ हालत आहे।